अनिला सुंदर सां मुंहिंजी मुलाक़ात पहिरीं दुबई में थी। असां दुबई में प्रोग्राम कंदा हुआसीं, चेटीचंड जो मेलो लॻाईंदा हुआसीं। उन में मां, राम बख्शाणी ऐं नाडी सावलानी 3 ॼणा शामिल हूंदा हुआसीं। उन्हनि जो कमु पैसा गॾु करणु ऐं मुंहिंजो कमु पैसा ख़र्च करणु, ऐं सॼो ज़मीनी कमु त मूंखे करिणो पवंदो। केरु बचे उनखे वठी अचणु, उनखे रहाइणु, उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं करणु। अहिड़े नमूने अनिला ॼण त मुंहिंजे घर जो हिकु भाती थी वई। उन में एतिरी पंहिंजाई मूं ॾिठी जो कंहिं क़िस्म जो असां फ़र्क़ु ई महसूसु कोन कयो त भई हीअ एतिरी वॾी आर्टिस्ट आहे ऐं मां हिते हिकु ऑर्गेनाइज़र आहियां। ऐं घर में अचे, घर में रंधिणे में सिधी हली अचे, रूप सां गॾु वेहे। ऐं जॾहिं हिते आयुसि त अखिल भारत सभा वारनि चयो त तो जेको हिस्ट्री जो किताबु लिखियो आहे, माण्हू अॼुकल्ह हिस्ट्री पढ़नि कोन था, छो न कंहिं दिलचस्प नमूने, कंहिं मनोरंजन जे नमूने माण्हुनि में हिस्ट्री पहुचाई वञे। उन सिलसिले में मूं अनिला लाइ बैले तयारु कयो, सिंधू धारा। ऐं सिंधू धारा बैले ॾाढो मक़बूल पइजी चुको आहे। उहो सॼो सिंध जे तारीख़ ते ॿुधलु आहे त जेकॾहिं तारीख़ माण्हू नथा पढ़नि त तारीख़ ई उन्हनि वटि हली वञे। अहिड़े क़िस्म जो असां हिकु बैले तयारु कयो। ऐं पोइ उनखां पोइ हुन मूंखे चयो त भई मूंखे हे जेको आहे ज़ाल औरत आज़ाद जे थीम ते हिकु बैले तयारु करिणो आहे। ऐं इहो विषय बि मुंहिंजे दिलि वटां हो त हिकिड़ो बैले तयारु कयोसीं, कॾहिं ज़ाल कॾहिं ज़बर। उहो बि तमामु कामयाबु वियो। उनखां पोइ असां सोचियो त जेके सिंधी फिल्मूं ठहियूं आहिनि, जिन जा मशहूरु गीत आहिनि, जीअं भई अबाणा जो दाल छोला डबल आहे, ऐं ॿियूं फिल्मूं आहिनि जिन जा तमामु मशहूरु गाना आहिनि, जेके माण्हुनि उन वक़्तु पसंदि कया हुआ, उन्हनि खे नृत्य जे ज़रिए इंटरप्रेट छो न कजे। ऐं उन लाइ बि हिकु स्क्रिप्ट मूं ठाही, ख़ासि वियुसि। पर अफ़सोस इहो आहे त जिन स्पॉन्सर्स पैसा ॾियणु कया हुआ, किन सबबनि करे उन्हनि पैसा ॾियणु क़बूल कोन कया, ऐं इहो प्रोजेक्ट रहिजी वियो। ऐं जेका चीज़ रहिजी वेंदी आहे उन जो दुख मूंखे बि आहे, अनिला खे बि आहे। ऐं अनिला अॼु ॾींहं ताईं जेको आहे चए थी मां कुझु तख़लीक़ करण लाइ, कुझु नओं ॾियण लाइ जेको आहे तड़फां पई, पर पोइ हालतूं अहिड़ियूं आहिनि जो इहा ॻाल्हि मुमकिन थी कोन सघी आहे। ऐं हाणे त हिन हालत में, कोरोना जे वक़्त में, इहा ॻाल्हि मुमकिन थिए जल्द, उहा ॻाल्हि बि कोन्हे। वक़्तु कंहिंजे लाइ तरसंदो कोन्हे। पर अनिला जहिड़ा माण्हू असांजे सिंधी समाज में आहिनि, उन्हनि ते असांखे तमामु वॾो फ़ख़्रु हुअणु खपे।